4 महीननि खां आलमी विबा कोरोना वायरस सबबि जिते तालीमी इदारा बंदि आहिनि ऐं तालीम जेके शागिर्दनि जी सख़्तु मुतासिर थी रही आहे, उन्हनि सां गॾोगॾु जेका ख़ानगी स्कूलनि जा उस्ताद आहिनि उहे हिन वक़्तु बेरोज़गार बणियल आहिनि ऐं उन्हनि जो घरनि जो चुल्हो जेको आहे नथो ॿरी सघे। उन वारे सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे उस्तादनि सां त हुननि जो छा चवणु आहे। 4 महीना तालीमी इदारा बंदि रहण सां असांजे जेको आहे ॿारनि जो जेको फ्यूचर आहे उहो दाव ते लॻी चुको आहे। हाणे इन खां अलावा जेके गैर सरकारी उस्ताद आहिनि वीचारा उहे ॾाढा मुतासिर थिया आहिनि। असीं पिणु जेको आहे सरकारी मुलाज़िम न आहियूं, असांखे ॾाढी तकलीफ़ थी आहे। असीं वस वारनि खे अख़्तियारनि खे जेको आहे अपील था कयूं त हीउ जेको ॿारनि जो फ्यूचर आहे उहो सेव कयो वञे ऐं बराए महिरबानी काइंडली हिन मसइले खे जेको आहे सम्झो वञे ऐं तालीमी इदारा खोलिया वञनि। 4 महीननि खां प्राइवेट स्कूल बंदि आहिनि, जंहिंजे सबबु प्राइवेट स्कूल जा उस्ताद ऐं इंतिज़ामिया इंतिहाई माली मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन जो सबबु इहो आहे त वालिदैन स्कूल इंतिज़ामिया सां ताउन नथा कनि। जेकॾहिं स्कूल इंतिज़ामिया स्कूल जूं मसवाड़ूं ॾिए थी त उस्तादनि खे पघारूं ॾियण जे लाइक़ु न रही आहे। तंहिं करे असीं गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त एहसास किफ़ालत प्रोग्राम जहिड़ो को प्रोग्राम आंदो वञे, जीअं प्राइवेट स्कूल जे उस्तादनि जी माली सहायता कई वञे त जीअं उहे उस्ताद ही ईद पंहिंजे ॿारनि सां सुठे नमूने गुज़ारनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे ऑनलाइन क्लासिस जी त ऑनलाइन क्लासिस जो को बि अहिड़ो ख़ासि फ़ाइदो न थींदो, छाकाणि त हीअ सहूलियत इंटरनेट जी किथे मौजूदु आहे ऐं किथे मौजूदु न आहे। असांजे ॿारनि में नेट जी का बि सहूलियत अहिड़ी न आहे जंहिंजे करे असीं ऑनलाइन क्लासिस स्टार्ट कयूं या उनजो को फ़ाइदो रसायूं। सो असीं गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त जुलाई जे मिड ताईं सभु स्कूल खोलिया वञनि। लॉकडाउन थियण सां 4 महीना गुज़री विया आहिनि लॉकडाउन खे। ॿारनि जी तालीम तमामु घणी मुतासिर थी आहे। ॿार साॻियो घिटियुनि में घुमनि फिरनि था, उनखां बहितर आहे स्कूल खोलिया वञनि। प्राइवेट स्कूल सभ खां बहितरीन तरीक़े सां SOPs खे फॉलो करे सघनि था। महिरबानी करे ऐं ॿियो त प्राइवेट स्कूलनि जा जेके उस्ताद आहिनि उहे तमामु घणा मुतासिर थियनि था। सिंध गवर्नमेंट खे तमामु अपील आहे त महिरबानी करे तालीमी इदारनि खे खोलियो वञे। ॿारनि जी पढ़ाई ॾाढी डिस्टर्ब थी चुकी आहे। इन जे हिसाब सां जेकर SOPs जे हिसाब सां ॾिठो वञे त SOPs जे हिसाब सां तालीमी इदारनि खां अलावा काई बि SOPs दरामद नथी थी सघे। इन जे लाइ हुकूमत खां गुज़ारिश आहे त महिरबानी करे तालीमी इदारा खोलिया वञनि। एज़ अ टीचर हुअण जे ख़ातिर आउं गुज़ारिश कंदुसि हुकूमत सां त असांजो चुल्हो बंदि थी चुको आहे। कोई बि असांखे सहकार हुकूमत जे तरफ़ खां त कोन मिलियो आहे। इन जे लाइ गुज़ारिश आहे त महिरबानी करे तालीमी इदारा खोलिया वञनि। उस्तादनि जो इहो ई चवणु आहे त जेका ऑनलाइन क्लासिस शुरू कयूं वयूं आहिनि ऐं उन्हनि जी का ख़ासि अहिड़ो उनजो को फ़ाइदो न रसियो आहे। जॾहिं त कंहिं इलाइक़े में इंटरनेट सर्विस मौजूदु आहे ऐं कंहिं इलाइक़े में इंटरनेट सर्विस मौजूदु ई न आहे ॿाराड़ी वारनि इलाइक़नि में, त उस्तादनि जो इहो ई मुतालबो आहे त जुलाई जे आख़िर में जेको आहे तालीमी इदारा मुकमल तौर ते खोलिया वञनि त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर थी सघे। कैमरामैन असगर चांजो सां गॾु मोहम्मद शरीफ़ जामड़ो, टाइम TV न्यूज़ कश्मीर।